अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहे, ख़ैर त बि सही आहे। उमेद आहे सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। जीअं त दोस्तों हीअं आऊं वीडियो दोस्तनि लाइ ठाहियां थो। मुंहिंजो दोस्तों यूट्यूब चैनल आहे, जंहिंखे आऊं गुज़ारिश कयां थो दोस्तनि खे चैनल खे सब्सक्राइब कनि, लाइक कनि ऐं वधि में वधि शेयर बि कनि, छो त असां जेके वीडियो ठाहींदासीं इनशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे पहुची वेंदा, सब्सक्राइब कंदव त। दोस्तनि खे आऊं बाबा साईं जो पुराणो गीत ॿुधायां थो। उन साल जे विच जी बि वञूं लोक खे ॾिजां न लखा। उन साल जे विच जी बि वञूं लोक खे ॾिजां न लखा। इहो जन ख़्याल कजां कंहिंसां नहीं हाल कजां। इहो जन ख़्याल कजां कंहिंसां नहीं हाल कजां। समझी को भी न सके तेरी की अजगा। मिसाल जे विच जी वञूं लोक खे ॾिजां न लखा। माच बिजड़े में सजजा बाहर न बाप कजजा। माच बिजड़े में सजजा बाहर न बाप कजजा। अहिड़ा घणा माण्हू आहिनि पोयां कजरा उथंदा। मिसाल जे विच जी वञूं लोक खे ॾिजां न लखा। इहो जल ख़्याल कजां कंहिंसां नहीं हाल कजां। इहो जल ख़्याल कजां कंहिंसां नहीं हाल कजां। समझी को भी न सके तेरी की अजगा। मिसाल जे विच जी वञूं लोक खे ॾिजां न लखा। बताएग चोट तुझी इहो मुंहिंजो दुश्मन थी। बताएग चोट तुझी इहो मुंहिंजो दुश्मन थी। अॻे दिल ठाण मुंहिंजी ॿुधी खटकार मिठा। मिसाल जे विच जी वञूं लोक खे ॾिजां न लखा। इहो जल ख़्याल कजां कंहिंसां नहीं हाल कजां। इहो जल ख़्याल कजां कंहिंसां नहीं हाल कजां। ओ समझी को भी न सके थी वई की अजदा। मिसाल जे विच जी वञूं लोक खे ॾिजां न लखा। सिद्दीक़ जे सोचवे खे पढ़लावल पए। सिद्दीक़ जे सोचवे खे पढ़लावल पए। ॾिसो माण्हू पया फूकूं ॾींदा। ॾिसो माण्हू पया फूकूं ॾींदा। मिसाल जे विच जी वञूं लोक खे ॾिजां न लखा। मिसाल जे विच जी वञूं लोक खे ॾिजां न लखा। महिरबानी दोस्तों।